गुज़िरियल राति नामालूम चोर पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ताज हैदर जे फ्लैट जा ताला टोड़े घर में रखियल रोक रक़म ज़ेवरात समेत ॿियो क़ीमती सामान खणी फरार थी विया। यादि रहे त पीपल्स पार्टी अॻवान ताज हैदर जे घर मां 3 महीननि दौरान ही 3 चोरियुनि जी वारदात थी आहे। जॾहिं त हैरान कंदड़ ॻाल्हि इहा पिणु आहे त पीपल्स पार्टी अॻवान जे घर मां 3 चोरियूं हर महीने जे 9 तारीख़ ते थियूं आहिनि। ताज हैदर जो चवणु आहे त हू सुबुह जो सवेर घर खे तालो हणी बिलावल हाउस हलियो वियो ऐं राति जो देर सां बिलावल हाउस में थियल इजलास में शिरकत करण बाद जॾहिं घर पहुतो त संस घर जो दरवाज़ो टुटल हुयो ऐं घर जे अलमारियुनि में रखियल समूरो सामान फर्श ते विकिरियल हुयो। हुन ॿुधायो त अणॼातल चोर संस घर मां रोक रक़म ज़ेवरात ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे विया आहिनि। यादि रहे त ताज हैदर जे घर मां 3 महीननि दौरान ही 3 चोरी जी वारदात थी आहे। जॾहिं त गुज़िरियल 2 चोरियूं 9 तारीख़ ते थियूं आहिनि ऐं हिन भेरे बि इतफ़ाक़ सां या वरी सोचियल सम्झियल मंसूबे तहत 9 तारीख़ ते नामालूम चोर संस घर जा ताला टोड़े रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान ॿुहारे विया आहिनि। ॿिए पासे गिज़री थाणे ते पीपी अॻवान ताज हैदर जे फ़रियाद ते नामालूम चोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।